असां सां ज़ुल्म कयो अथनि, असां सां नाहक कयो अथनि। मुंहिंजी सभु बिरादरी पंवर ज़ात खे अपील आहे त भेण असां न्याणियुनि जी मदद कनि। हिननि जमालियुनि असां सां बेवाजिबी कनि, असांजे घरनि में घिड़ी पिया आहिनि। नालो आहे असां पंवर आहियूं। असांजे पाड़े में जमाली हिन खटूं विझो, शराब पियनि, नशो खाइनि, चरस छिकीनि। बस्ती 3 नंबर खां बलोच इन खां मुगरी चौक खां असांजो उन्हनि खे मना कया असांजी छोकिरियूं नंढनि जे असां न घऊं त असां सां छेड़छाड़ बि कनि। असांजो मना कयो त असांजा मर्द बि घर में कोन हा। असांजे घर में घिड़ी मूंखे धक हयऊं, मुंहिंजे न्याणियुनि खे धक हयऊं, असांजा सामान खणी विया। असां थाणे ते वियासीं, फरियाद कयोसीं, थाणे वारनि बि कुझु कोन कयो। ॿधे ओॾी महिल विया, वरी उन्हनि खे राति 12 बजे पैसा वठी छॾे ॾिनऊं। असांजो अपील इहो आहे त भई हिननि खे गिरफ़्तार कनि। सूबेदार पुलिस वारे, हा बस्ती वारी पुलिस पैसा वठी हिननि खे छॾे न। असांजी हिननि दाद फरियाद न कई। असांजो अपील आहे DIG खे, SP साहिब खे, भई असांजी अदालत कनि, असांजो केस दाख़िल कनि। जे न थींदो असां पाण खे घासलेट विझी साड़ींदासीं। हा मजीद ऐं तौफ़ीक, रफ़ीक, अज़ीज़ ऐं अनवर पीउ अथनि। हींअर तकरार इहो थियो जो असां हिननि खे झलियो त बाबा असां न्याणियूं सियाणियूं न घऊं था, तव्हां हिते न वेहो, असां न्याणियुनि सां बदतमीज़ी बि कनि था। असां उन ते हिननि खे झलियो, उन ते असांजे घर में घिड़ी असां सां विया आहिनि। हा मुंहिंजे घर में घिड़ी, मूंखे मारियऊं, मुंहिंजे न्याणियुनि खे मारियऊं। असांजो सामान खणी, असांजे मर्द को बि कोन, गाॾियूं हलाईंदा आहिनि फारूक साहिब जूं, ओॾां विया हलिया। त मां इहो थी चवां त असां DIG खे था चऊं, SP साहिब खे था चऊं त भई असांजी अदालत कनि, असांजो केस दाख़िल कनि, असांजा ॿधनि माण्हुनि खे छो छॾिया अथनि। अगरि इहे न कंदा त असां पाण खे मारींदासीं, पोइ उनजे पाण ज़िम्मेदार आहिनि। मायूं आहियूं घर में बा, असां छोकिरियूं, मुंहिंजे 4 छोकिरियूं आहिनि, हिकिड़ी मां आहियां। असांखे हिननि मां ख़तरो आहे, असांखे धमकी पिया था ॾियनि ऐं हिन सूबेदार जे ख़िलाफ़ एक्शन खणनि जेको हिननि खे छॾे ॾिनो। असां लेडीस आहियूं, असांखे धमकियूं पिया था ॾियनि मारण जे करे। ऐं मुंहिंजी सभु बिरादरी पंवर ज़ात खे अपील आहे त भेण असां न्याणियुनि जी मदद कनि। निकिरी पवनि रोडनि ते, असां सां ज़ुल्म कयो अथनि, असां सां नाहक कयो अथनि। असांजी ज़ात जेका आहिनि, कहिड़ी बि पंवर ज़ात जिथे बि आहे निकिरी पवनि। हिननि जमालियुनि असां सां बेवाजिबी कनि, असांजे घरनि में घिड़ी पिया आहिनि, असांजे न्याणियुनि सां विड़िया आहिनि, असांखे धक हया अथनि। हींअर असांखे धमकियूं पिया था ॾियनि, असांखे ख़तरो आहे, असांजा मर्द घर में कोन्हनि, असां मायुनि खे विड़िया आहिनि। ऐं सूबेदार बि हुननि जे ख़िलाफ़, हुननि जो पार्टी आहे, असांजी अदालत नथो करे। भई मुंहिंजे DIG खे अपील आहे, SP साहिब खे अपील आहे, जामशोर खे, भई असांजो केस दाख़िल कनि, जवाबदार ॿधनि।